आऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अल्लाहुम्मा कुल्ली वलिय्यिकल हुज्जत इब्नुल हसन सलवातुका अलैहि व अला आबाइहि फ़ी हाज़िहि साअति व फ़ी कुल्ली साअ वलिय्यन व हाफ़िज़न व क़ाइदन व नासिरा व दलीलन व आइना हत्ता तुस्किनहु अर्ज़क तवआ व तुमत्तिअहु फ़ीहा तवीला। सलवात। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आलि मुहम्मद। रब्बि इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अस्सलातु वस्सलामु अला अहलि बैतिहि तय्यबीन ताहिरीन अल मासूमीन अल मज़लूमीन अल मुतजन्निबीन अल मुक़र्रबीन अल्लज़ी क़ाल अल्लाहु तआला फ़ी हक़्क़िहिम इन्नमा युरीदुल्लाहु लियुज़हिबा अन्कुमुर रिज्सा अहलल बैति व युत्तहिरकुम तत्हीरा व रहमतुल्लाहि अला शिय्यतिहिम मवालिहिम मुहिब्बिहिम अजमाइन व लअनतुल्लाहि अला आदाइहिम अजमाइन। अम्मा बाद फ़क़द क़ाल रसूल खुदा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम इन्नल हुसैन मिस्बाहुल हुदा व सफ़ीनतुन निजात। सलवात। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आलि मुहम्मद। तमाम तर हमद उन ख़ालिक़ हक़ीक़ी जे लाइ आहे जंहिं असांखे विलायत अली जी रोशनी सां मुनव्वर फ़रमायो। तमाम तर हमद उन ख़ालिक़ अकबर जे लाइ आहे जेको चए थो त ए मुंहिंजा बंदा हिकु भेरो मुंहिंजो थी त ॾिस हर कंहिंखे तुंहिंजो न बणाए छॾियां त पोइ चइजां। तमाम तर हमद उन परवरदिगार आलम जे लाइ आहे जेको घुरण वारनि खे बि अता करे थो ऐं जेके नथा मञनि उन्हनि खे बि अता करे थो। बसि उन ई करीम परवरदिगार आलम जो महबूब अल्लाह जो हबीब फरमाए रहियो आहे त इन्नल हुसैन मिसबाउल हुदा व सफ़ीनतुन निजात। हुसैन निजात जी कश्ती आहे ऐं हिदायत जो चराग। असां सभिनी खे ख़बर आहे त रसूल ख़ुदा जी मोहब्बत जनाब ज़हरा जे बचड़नि सां ईअं हुई जीअं हिकिड़ो वालिद मोहब्बत कंदो आहे औलाद सां। जॾहिं हज़रत मौला हसन अलैहिस्सलाम जी विलादत थी थिए त जनाब अमीर अल मोमिनीन इंतज़ार में आहिनि त रसूल ख़ुदा तशरीफ़ खणी अचनि ऐं हिन नौ मौलूद ॿार जो अची नालो रखनि। जॾहिं रसूल अकरम तशरीफ़ खणी अचनि था ऐं जिब्राइल नाज़िल थी करे वही खणी अचे थो त ए अल्लाह जा हबीब ख़ुदावंद आलम जो हुकुम आहे त इन नौ मौलूद ॿार जो नालो शबर रखियो वञे जंहिंजो अरबीअ में तर्जुमो हसन थो बणिजे ऐं हिकिड़ो सब्ज़ कलर रंग जो लिबास अता कयो आहे त ख़ुदावंद आलम जन्नत मां ई इन नौ मौलूद ॿार जे लाइ तोहफ़ो मोकिलियो आहे। बसि जॾहिं आगोश ज़हरा में हिकिड़े ॿिए गुल जी आमद थी थिए त जनाब अमीर ऐं इंतज़ार में वेठल आहिनि त अल्लाह जो हबीब अचे ऐं इन नौ मौलूद ॿार जो नालो रखे। अहिड़े ई तरीक़े सां जॾहिं हबीब ख़ुदा तशरीफ़ खणी अचनि था त जनाब अमीर अल मोमिनीन फरमाइनि था त या हबीब ख़ुदा मां तव्हांजो इंतज़ारु करे रहियो हुयमि त जीअं तव्हां मुंहिंजे पुट हसन जो नालो रखियो तीअं तव्हां हिन जो बि अची करे नालो रखो। त बसि जिब्राइल नाज़िल थी करे चए थो त हे अल्लाह जा हबीब ख़ुदावंद आलम जे तरफ़ां हुकुम थियो आहे त तो इन नौ मौलूद ॿार जो नालो शबीर रख जंहिंजो अरबी में तर्जुमो हुसैन थो निकिरे। असां सभिनी मोमिननि खे ख़बर पए थी त जॾहिं खां वठी करे जनाब ज़हरा जे घर में इन नंढनि गुलनि जी आमद थिए थी त उन्हनि जो नालो ख़ुदि अमीर अल मोमिनीन न बल्कि अल्लाह जे हबीब जो इंतज़ार थो कयो वञे त ख़ुदा जे हुकुम सां इन्हनि जा नाला रखिजनि। ख़ुदावंद आलम केतिरी मौला हसन ऐं हुसैन सां मोहब्बत कई आहे जो जन्नत मां उन्हनि जे लाइ लिबास मोकिलिया आहिनि ऐं ख़ुदि पंहिंजी मर्ज़ीअ सां उन्हनि जा नाला रखिया आहिनि। वर मोहम्मद वाले मोहम्मद सलवात। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आलि मुहम्मद। रसूल ख़ुदा खां पुछियो वञे थो त या हबीब ख़ुदा तव्हां हसन ऐं हुसैन सां एतिरी मोहब्बत छो था कयो? छा इन जे करे त हू तव्हांजी धीउ ज़हरा जा पुट आहिनि? त अल्लाह जो हबीब फरमाए थो त मां उन्हनि सां इन करे मोहब्बत नथो कयां त हू मुंहिंजी न्याणी ज़हरा जा फ़र्ज़ंद आहिनि बल्कि मां इन करे मोहब्बत कयां थो त हसन सुलह करे मुंहिंजे दीन खे बचाईंदो ऐं हुसैन मुंहिंजे दीन जूं पाड़ूं पंहिंजे खून सां मज़बूत कंदो। बसि उहा शरीयत आहे जंहिंमें शराब पीअण त हराम आहे पर यज़ीद चयो आहे त अगरि जे मोहम्मद जे दीन में शराब पीअण हराम आहे त छो न असां दीन मसीह में वञी करे शराब पीऊं।
बसि रसूल ख़ुदा फरमायो त जॾहिं मुंहिंजे दीन ते ॾुखियो वक़्तु ईंदो ऐं माण्हू मुंहिंजे हराम कयल शयुनि खे हलाल कंदा ऐं हलाल कयल शयुनि खे हराम कंदा, हीउ हुसैन उन वक़्तु पंहिंजी जान ॾेई करे मुंहिंजे शरीयत जी हिफ़ाज़त कंदो। इन जे करे रसूल अकरम एतिरी मोहबत जो इज़हार करनि था। इहा मोहबत जो इज़हार इन जे करे न आहे त हू जनाब ज़हरा जा फ़र्ज़ंद आहिनि, बल्कि इन मोहबत जो इज़हार इन जे करे आहे त ही रसूल ख़ुदा जी शरीयत खे बचाइण वारा आहिनि, शरीयत मुहम्मदिया मुहाफ़िज़ आहिनि। पोइ बसि ख़ुदावंद आलम हिननि खे कहिड़ो दर्जो थो ॾे, ज़ामिन बणाए मोकिले थो। कॾहिं वारिस अंबिया था बणिजी वञनि, कॾहिं वारिस क़ुरान था बणिजी वञनि, कॾहिं मुर्दनि खे ज़िंदा था करनि, कॾहिं मुर्दा उम्मतनि खे ज़िंदा था करनि, कॾहिं हिननि जे गहवारे मां फ़रिश्तनि जे परनि खे शिफ़ा थी मिले, कॾहिं हिननि जे रोज़नि ते वञो था त मरीज़नि खे शिफ़ा थी मिले। अॼु ॾींहं ताईं बि ॾिसूं था त अगरि मौला हुसैन जे रोज़े में अंधो वञे थो त अखियुनि सां वापसि थो अचे, जेको झोली ख़ाली खणी वञे थो त झोली भरे करे अचे थो, जेको ना उमीद वञे थो त ख़ुशि थी करे वापसि थो अचे। बसि ख़बर पई त कहिड़ी तरह शरीयत जी मुहाफ़िज़त थिए थी। रसूल ख़ुदा हिकु भेरो मजमे में तशरीफ़ फ़रमाइनि, ॾिसनि था जनाब हुसैन अलैहिस्सलाम जी आमद थी आहे ऐं मौला गिरियो था कनि त जनाब रसूल ख़ुदा मौला हुसैन खे पंहिंजी आगोश में खणी चवनि था त हुसैन रोईंदो न कर, तुंहिंजे रोइण सां मूंखे तकलीफ़ थींदी आहे। एतिरी मोहबत आहे अल्लाह जे हबीब जी मौला हुसैन सां त हुसैन तुंहिंजी गिरिया सां मूंखे तकलीफ़ थी थिए। मस्जिद में बि तशरीफ़ फ़रमाइनि, ही मौला हुसैन जी अहमियत थी वाज़े कंदी हलां त जॾहिं रसूल ख़ुदा ख़ुतबो था ॾियनि, मौला हुसैन जॾहिं तशरीफ़ खणी अचनि था त अल्लाह जो हबीब ख़ुदा पंहिंजे ख़ुतबे खे क़ता कयो आहे, पंहिंजो मिंबर छॾियो आहे ऐं मौला हुसैन खे पंहिंजी झोलीअ में खणी चवनि था त अय्युहन्नास, हिन खे सुञाणो, ही मुंहिंजो हुसैन आहे। बसि जॾहिं इन ते ॾुखियो वक़्तु अचे त तव्हां सभिनी ते वाजिबात इन जी मदद कयो। ऐं क़ुरान फरमाए थो त वमा यंतिकु अनिल हवा, मोहम्मद नथो ॻाल्हाए सवाइ इन खां त ख़ुदावंद आलम जो हुकुम थिए। बसि ख़बर पए थी त अगरि जे अलाह जो हबीब फरमाए थो त अय्युहन्नास, ए इंसानो, हिन खे सुञाणो त ही मुंहिंजो हुसैन आहे, त बसि ख़ुदावंद आलम जी ज़ात चई रही आहे त ही मुंहिंजो हुसैन आहे। अगरि रसूल चए थो त हिन ते ॾुखियो वक़्तु ईंदो ऐं तव्हां हिन जी मदद कयो, तव्हां सभिनी ते वाजिबु आहे, त ख़बर पए थी त इहो बि ख़ुदावंद आलम जो हुकुम आहे त ही मुंहिंजो हुसैन आहे। जॾहिं हिन ते ॾुखियो वक़्तु अचे त तव्हां सभिनी ते वाजिबात हिन जी मदद कयो। पर मोहम्मद वाले मोहम्मद सलवात अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व आले मुहम्मद। बसि जॾहिं मौला हुसैन सवारी जी ख़्वाहिश था कनि त अल्लाह जो हबीब ख़ुदि सवारी थो बणिजी वञे। जॾहिं मौला हिरणीअ जे बछड़े जी ख़्वाहिश था कनि त अल्लाह जो हबीब उन्हनि खे हिरणीअ जो बछड़ो अता थो करे। बसि जॾहिं पुश्ते रसूल ते सवार था थी वञनि त सजदा तूलानी था थी वञनि। शरीयत में आहे त जॾहिं सजदो घणो तूलानी थी वञे त नमाज़ बातिल थी वेंदी आहे, पर जॾहिं उन रसूल जी पुश्त ते हुसैन सवार थी वञे त पोइ सजदो तूलानी थी वेंदो आहे। यानी ख़बर पए थी त सजदो तूलानी थियो आहे। इते बि ख़ुदावंद आलम जो हुकुम आहे त ए मोहम्मद, नमाज़ न टोड़जां, हुसैन तुंहिंजी पुश्त ते सवार आहे। छो त अगरि जे हुसैन शरीयत न पचाया त अॼु असां नमाज़ न पढ़ूं हा। बसि रसूल ख़ुदा फरमाइनि था त जेको हुसैन सां मोहबत कंदो सम्झो हुन मूं सां मोहबत कई, ऐं जेको हुसैन सां बुग़्ज़ रखंदो सम्झो हुन मूं अलाह जे रसूल सां बुग़्ज़ रखियो। ऐं जेको हुसैन सां मोहबत करे थो त अल्लाह जो हबीब उनखे पसंदि थो करे, ख़ुदि ख़ुदा जो हबीब उन सां मोहबत करे थो, ख़ुदि ख़ुदा उन सां मोहबत करे थो। बचपन जो आलम आहे, जॾहिं हबीब इब्न मज़ाहिर मौला हुसैन सां मोहबत जो इज़हार कयो आहे त हिकिड़े सहाबी खे रसूल अकरम पंहिंजी झोलीअ में खणी करे प्यार करनि था त हबीब इब्न मज़ाहिर चए थो, ए हबीब ख़ुदा, ही मोहबत जो इज़हार छाजे करे आहे? त रसूल ख़ुदा चवनि था, ए हबीब, तूं मुंहिंजे पुट हुसैन सां मोहबत कंदो आहे, इन करे मां तोसां मोहबत कंदो आहियां ऐं ख़ुदि ख़ुदा तोसां मोहबत कंदो आहे। जॾहिं मौला हुसैन ऐं मौला हसन बचपन जो ज़मानो बि रसूल ख़ुदा सां गुज़ारनि था, वॾा थियनि था कुझु त बि रसूल ख़ुदा जी छांव में रहनि था, त लाज़मी आहे त रसूल ख़ुदा जी तरबियत बि उन्हनि वटि आयल आहे, रसूल ख़ुदा जी तरबियत में रहनि था। हिकु भेरो मौला हुसैन गली मां गुज़रनि था, ॾिसनि था त कुझु फ़क़ीरनि जो मजमो वेठल आहे। मौला हुसैन वेही रहिया आहिनि ऐं उन्हनि सां मानी खाइणु शुरू थी विया आहिनि।
त हिकिड़ो शख़्स अची चए थो त ए हुसैन, किथे मोहम्मद जो नवासो, किथे ही फ़क़ीर, ए हुसैन तूं फ़क़ीरनि सां वेही मानी खाई रहियो आहीं। त मौला हुसैन चए थो त ए शख़्स, तोखे ख़बर न आहे त ख़ुदावंद आलम क़ुर में फ़रमायो आहे त मां तकबुर करण वारनि खे पसंदि न आहियां कंदो। बसि जिनजी एतिरी अहमियत आहे ऐं ख़ुदि अलाह जो हबीब उन्हनि सां मोहबत थो करे, ख़ुदि ख़ुदा उन्हनि सां मोहबत थो करे, सीरत रसूल ते हली पंहिंजी जान ॾेई करे इन दीन जे पाड़नि खे मज़बूत कयो आहे मौला। त रसूल ख़ुदा जी वफ़ात खां पोइ इन ई उम्मत कॾहिं रसूल जी न्याणी जो दरवाज़ो जलायो आहे, कॾहिं काइनात जे अमीर खे रसियूं विझी दरबार में वठी विया आहिनि, ऐं कॾहिं नंढनि ॿारनि जे साम्हूं माउ खे तमाचा लॻनि था, कॾहिं पंहिंजे ॿारनि जे साम्हूं माउ जो पहलू ज़ख़्मी थो थिए। बसि अज़ादारान मज़लूम करबला अची वियो आहे उहो ॾींहुं, हुसैन पंहिंजो वाइदो निभाइण लॻा आहिनि। जीअं ई काफ़िलो करबला जी सरज़मीन ते पहुतो आहे, मौला हुसैन चवनि था अब्बास, ही कहिड़ी ज़मीन आहे? मौला अब्बास फरमाइनि था मौला ही नैनवा आहे। मौला हुसैन चवनि था अब्बास, छा हिन ज़मीन जो ॿियो को बि नालो आहे? मौला अब्बास चवनि था हिन ज़मीन खे मारिया बि चयो वञे थो। मौला हुसैन फरमाइनि था ए अब्बास, अञा को नालो अथसि? मौला अब्बास चवनि था हा का हुसैन, हिन ज़मीन खे करबला बि चयो वेंदो आहे। बसि अज़ादारान मज़लूम करबला, जीअं ई करबला जो लफ़्ज़ मौला हुसैन जे कननि ते पियो आहे, मौला चवनि था अब्बास, हिते ख़ैमा नस्ब कया वञनि। बसि अज़ादारान मज़लूम करबला, मौला अब्बास ख़ैमा नस्ब करणु शुरू कया आहिनि। और जॾहिं अली जी धीउ ज़ैनब जो ख़ैमा नस्ब थियो त मौला चवनि था का हुसैन, ईअं थो लॻे कि ख़ातून जे रोअण जी आवाज़ अची रही आहे। मौला हुसैन फरमाइनि था अब्बास, हीअ मुंहिंजी माउ ज़हरा बकी छॾे करबला अची वई आहे, हीअ मुंहिंजी माउ ज़हरा जे रोअण जो आवाज़ आहे। बसि अज़ादारान मज़लूम करबला अल मुख़्तसिर, हिन मौला जो काफ़िलो जंग जे लाइ तयारु थियो आहे। मौला जो जॾहिं काफ़िलो करबला जे मैदान में अची वियो आहे त हुर जो काफ़िलो मौला जे अॻियां अची ऐं उन जे मुक़ाबले जे लाइ बीठो आहे। जॾहिं जनाबे हुर मौला हुसैन जे घोड़े जी लगाम वक़्ती आहे त मौला हुसैन फरमाइनि था ए हुर, तुझी माउ तुझे ग़म में रोए। त हुर चए थो त हुसैन, अगरि तुझी माउ ज़हरा न हुजे हा त मां बि तुझी माउ जे लाइ कुझु चवां हो। बसि मौला हुसैन महसूस कयो त हुर जे दिलि में थोरी नूरानियत बाक़ी आहे। अल मुख़्तसिरन, जॾहिं इहे जंग थियणु शुरू थी आहे त हुसैन जॾहिं हुर तयारु थियो आहे मौला जे मुक़ाबले जे लाइ, वियो त हुर जंग जे लाइ हुयो, पर मौला हुसैन जे ख़ैमनि जे जॾहिं ॿाहिरां बीठो आहे, चए थो आका हुसैन आयो त आयो मैं जंग करण जे लाइ, ए आका हुसैन मूंखे माफ़ करे छॾिजो। बसि हुसैन, बसि हुर मौला हुसैन जी बैयत कई आहे। अज़ादारान मज़लूम करबला, मौला हुसैन चवनि था हुर तूं असांजो महिमान आहे, ए हुर असां तुंहिंजी ख़िदमत कंदासीं। बसि हुर चए थो मौला मां त छा मुंहिंजा बचा तो था कुर्बान थी वञनि। हुर जो पुटु चए थो बाबा ईअं कीअं थो थी सघे त पुट जे हूंदे पीउ कुर्बान थी वञे। बसि अज़ादारान मज़लूम करबला, जीअं ई जनाबे हुर जे पुट जंग करणु शुरू कई ऐं ज़ालिमनि उन खे शहीद कयो, जीअं हुर वञे थो मैदान करबला में पंहिंजे पुट जी लाश खणण जे लाइ, छा थो ॾिसे त मज़लूम करबला पंहिंजी ज़ानुनि ते हुर जे पुट जो लाश रखी वेठा आहिनि। हुर चए थो किथे हुसैन जा ज़ानू, ऐं किथे ग़ुलाम जे पुट जो सर। मौला हुसैन चवनि था हुर बुढ़ापी जवान पुट जी लाश न खणंदो
जी तरफ वजनता रे चवंदा अली अकबर मुझी बीना अली आया अली अकबर तू किथे हो बस गर्दन हथ बधवई वेंदी हाँ अज कुल कायनात लुटई वेंदी हाँ बस गर्दन हथ बधवई वेंदी हाँ अज कुल कायनात लुटई वेंदी हाँ मैं पुत्र भिरा मरवई वेंदी हाँ खाकां ते वीर समई वेंदी हाँ हाय मेरी अमादा जाया हाय नहीं कफन नहीं पाया हाय दफनाया कुल कायनात लुटई वेंदी हाँ पस गर्दन हथ बधवई वेंदी हाँ अज कुल कायनात लुटई वेंदी हाँ तेरे आए पोशाकार शां तू मैं कुवीरो वेला नहीं भुलदा तेरे आए पोशाकार शां तू मैं कुवीरो वेला नहीं भुलदा हाय बेकफन पिया है हाय खाका ते सुता है हाय बन खाक गया है अज कुल कायनात लुटई वेंदी हाँ पस गर्दन हथ बधवई वेंदी हाँ अज कुल कायनात लुटई वेंदी हाँ आवीर दिलाश ते ज़ैनब दो जानू थी के बह गई है आवीर दिलाश ते ज़ैनब दो जानू थी के बह गई है हाय के उंगल कटी है हाय के उंगल कटी है हाय के मैयत लुटी है हाय के मैयत लुटी है हाय मर भेड़ गई है अज कुल कायनात लुटई वेंदी हाँ बस गर्दन हथ बधवई वेंदी हाँ अज कुल कायनात लुटई वेंदी हाँ तेरी लाश ते वीर जरूर आंदी मजबूरी भेड़ दी बन गई है तेरी लाश ते वीर जरूर आंदी मजबूरी भेड़ दी बन गई है हाय सकुवेड़ सिपा गई हाय तेरी धी घबरा गई हाय लहवीर रिदा गई अज कुल कायनात लुटई वेंदी हाँ पस गर्दन हथ बधवई वेंदी हाँ अज कुल कायनात लुटई वेंदी हाँ दितो हाल सैण मुसाफिरा दा गया तड़प मुसाफिर कर बलदा दितो हाल सैण मुसाफिरा दा गया तड़प मुसाफिर कर बलदा हाय के रसन पवे हाय के हथ बधवे हाय
के हाल बणे नी अज कुल कायनात लुटई वेंदी हां पसे गर्दन हथ बधवई वेंदी हां अज कुल कायनात लुटई वेंदी हां इनको समझ के सीना बाबेदा हिक पत्थर उते दी सम गई है इनको समझ के सीना बाबेदा हिक पत्थर उते दी सम गई है पंजतन दा नगीना है पंजतन दा नगीना है तेरा किथे है सीना है तेरा गई में सकीना अज कुल कायनात लुटई वेंदी हां पसे गर्दन हथ बधवई वेंदी हां अज कुल कायनात लुटई वेंदी हां हसनैन तड़प अब्बास गया सुन गाली भेड़ बिरादे हसनैन तड़प अब्बास गया सुन गाली भेड़ बिरादे है मैं को इज़न चढ़े दे है इवे रसल न पेंदे है इवे शाम न वेंदे अज कुल कायनात लुटई वेंदी हां पसे गर्दन हथ बधवई वेंदी हां मैं पुत्र भिरा मरवई वेंदी हां खाकां ते वीर समई वेंदी हां है मेरी अम्मा दा जाया है तै कफन नहीं पाया है ते को नहीं दफनाया अज कुल कायनात लुटई वेंदी हां पसे गर्दन हथ बधवई वेंदी